सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायो, बोली बजाई। This program is sponsored by Vasudev Khyalani Singapore, CNV Consultant, CNV Engineering Private Limited. We live in service. Sadhguru Travels Dubai. Think travel, think us. Homes for life, real estate, Dubai. Build legacy. Vivekanand Education Society. This program is co-sponsored by Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, Kisha and Vencimal Sajnani Dubai, Sher and Meena Motwani with Family Canada, PVS Angels of Dubai, JK टेणता पेंचेपाण में सिंधियत जी पहचान। जेका सभ्यता मानव जाति जी शुरुआत जी सभ्यता चवाई वेंदी आहे हो आहे हड़प्पा मोहनजोदड़ो जी सभ्यता, या बे अल्फाजुन में चऊं त सिंधियुनि जी सभ्यता। हिनी सभ्यता जो सेलिब्रेशन वडोदरा गुजरात में मनायो वियो सिंधी सकाफती ॾिण जे रूप में। ऐं हिते मखीजानी चैरिटेबल ट्रस्ट जा मुखिया जगदीश मखीजानी जी ऐं जसोदा शर्मा जी पंहिंजी रहनुमाई सां हिन इवेंट की ऑर्गेनाइज कयो ऐं सिंधी कल्चरल प्रोग्राम के दिग्दर्शित ऐं मार्गदर्शित कयो मिस्टर जीतू हीरानी जी। तिन खे सॼी दुनिया जे सिंधियुनि सां वाधायूं मिली रहियूं आहिनि ऐं सिंधु दर्शन टीम पारां बि घणी घणी वाधायूं। हिन प्रोग्राम खे असां वटि वडोदरा गुजरात सां मोकिलियो असांजे सिंधियत जे शहदाई ऐं मीडिया एसोसिएट हरेश अगनानी जी। सिंधियुनि जो मान वधाए पई हिकिड़ी सिंधी न्याणी, सोनी टीवी ते नालो कमाए पई हिकिड़ी सिंधी न्याणी। जी हाँ साथियों, ही ख़बर ॿुधाईंदे जाम फ़ख्र थी रहियो आहे कि अॼुकल्ह सोनी टीवी ते डांस जो बेस्ट प्रोग्राम यानी कि इंडियाज़ बेस्ट डांसर जो सीजन 2 इन जो कॉम्पिटिशन हली रहियो आहे ऐं हिन कॉम्पिटिशन में भाग वरितो आहे अहमदाबाद जी सिंधी समाज जी न्याणी अपेक्षा सुखेजा जी, जिन्हनि भारत जे शास्त्रीय संगीत ऐं लोक संगीत ते आधारित डांस जो अहिड़ो त शानदार नज़रानो पेश कयो आहे कि सभई जज हिन बार जी तारीफ़ुनि जा कसीदा पिया पढ़नि। अहिड़े शानदार बेमिसाल शास्त्रीय नृत्य के पेश करे असां सभिनी सिंधियुनि जो मान वधायो आहे अपेक्षा सुखेजा जी, अहमदाबाद सां राजेंद्र सचदेव जी। हिन ख़बर के सिंधु दर्शन में मोकिले करे सभिनी सिंधियुनि सां ही अपील कई आहे कि हिन बार के प्रोत्साहित कयूं ताकि ही न सिर्फ फाइनल में वञे बल्कि फाइनल में जीती करे असां सभिनी सिंधियुनि जो मान बि वधाए। सिंधियुनि लाइ ख़बर ख़ुशी जी मिठी जीअं माखी ऐं मिसरी। जिया भावरो ऐं भेनरो, असांजी जन्मभूमि सिंध अचण वारे ॾींहंनि में हिंदुस्तान जो हिस्सो हूंदी। सिंधी समाज हाणे ना कंदो इंतज़ार, ही ख्वाब जल्द ही थींदो साकार। राष्ट्रीय सिंधी भाषा ऐं विकास परिषद जे निदेशक प्रोफेसर अकील अहमद जी पंहिंजे मुखार विंद सां ही शुभवाणी चई। पंहिंजे मुंबई दौरे ते ब्रैंद्रा हिंदू एसोसिएशन ग्रुप ऑफ स्कूल जे अंतर्गत अचण वारे BL अग्रवाल प्राइमरी स्कूल ऐं पंहिंजे उल्हासनगर दौरे में CHM कॉलेज कालानी कॉलेज में ऐं अजीत मान्याल जहिड़े घणनि ई मान वारनि सिंधियुनि सां सम्मान बि पातो। हिन ख़बर खे असां वटि मोकिलियो आहे असांजे सिंधियत जे शहदाई अजीत मान्याल जी। उहे त पूरी दुनिया में मस्त हर को प्राणी आहे, पर घर बाहर जी जिम्मेदारी निभाइण में जबरदस्त सिंधी न्याणी आहे। जी हाँ साथियों, सिंधी न्याणियुनि जो हिकु समूह बेंगलोर लेडीज चैप्टर ऐं नई सोच संस्था शोभा कालरो जी जी अगवाई में आयोजित करे रही आहे गेट टुगेदर जो प्रोग्राम। हिन संस्था जी सम्मानित कार्यकर्ताउनि ऐं आयोजनकर्ताउनि जा नाला तव्हां स्क्रॉलिंग स्ट्रिप में आसानी सां पढ़े था सघो।
ही प्रोग्राम आयोजित कयो वियो आहे KSBA क्लब में BLCNS रीयूनियन जे एजेंडे सां गॾु तव्हांखे पेश नज़र आयोजित थियल प्रोग्राम में झलकियुनि में तव्हां ॾिसी था सघो मौज मस्ती नचण टिपण सां गॾु न्याणियूं मन मंदिर खे आनंदित था करे ई रहियूं आहिनि। गॾ में परिहार डिपार्टमेंट नाले जी संस्था जेका पेरेंटलेस चिल्ड्रन ऐं वुमेन वेलफेयर जी भलाई जे लाइ कमु कंदी आहे, हिन संस्था जे लाइ दान राशि जो योगदान भी ॾेई रही आहे ऐं हिते मिस कर्नाटका सिमरन शर्मा ऐं रानी शेट्टी मकाला सहायावानी मुख्य मेहमान जे रूप में पंहिंजी उपस्थिति भी दर्ज कराई आहे। हिन प्रोग्राम के हिन शानदार इवेंट के बेंगलोर सां असां वटि मोकिलियो आहे असांजी मीडिया एसोसिएट ऐं सिंधियत जी शहदाई शोभा कालरो जी। तिन जो घणो घणो शुक्रिया। रक्तदान महादान जेके कन तिन जी वॾी आहे शान। अहिड़ी ही शान वारा मान वारा संत निरंकारी मंडल राजकोट जोन जा आयोजक श्री राजेश केशवाणी जी, श्री जिम्मी अडवाणी जी, श्री सुनील टेकवाणी जी ऐं श्री कुसुम टेकवाणी जी पंहिंजे घणनि साथियुनि सां गॾु आयोजित कयो रक्तदान शिविर संत निरंकारी सत्संग भवन राजकोट में, जिते 80 खां बि मथे साध संगतन सेवकन ऐं रक्तदाताउनि रक्तदान करे हिन पुण्य कर्म में पंहिंजो सहयोग ॾिनो। हिन ख़बर खे असां वटि मोकिलियो आहे राजकोट गुजरात सां असां वटि असांजे सिंधियत जे शहदाई ऐं मीडिया एसोसिएट भरत मोटवानी जी।